भागो अॼुकल्ह मूंखे लभंदो ई न हुजे ख़बर न पवंदी हुजे कि वरी अॼुकल्ह कहिड़े चकर में लॻो हुजे जरे ॾिसंदा हुजूं त हे उॾामंदो हुजे अलाए हिकु जादू सिखो हुजे कि अलाए छा हुजे अलाए कहिड़ा करतब कंदो हुजे अलाए सर्कस में कमु करण जो हाणे हिन जो इरादो हुजे कॾहिं ईअं न थींदो हुजे जो हॾ गुॾ न भनाए वेहंदो हुजे अॻे ई हुजेसि वजन घटि सफ़ाण त अहिड़ो थी पियो हुजे जहिड़ो ॿोरी में छेणा पिया हुजनि ख़बर ई न पवंदी हुजे सुबुह सुबुह अचे न रामण घर में अंदरि लभंदो हुजे न हिते ॿाहिरि लभंदो हुजे न वरी जेको जेको घिटी में लभंदो हुजे ख़बर न पवंदी हुजे कि कहिड़े चकर बकर में लॻो पियो हुजे किथे ईअं त न हुजे कि शादी वादी जे चकर में त न हुजे सोच वीचार कंदी हुजां पर मुंहिंजो बि नालो राधुल हुजे राधुल अहिड़ो कुझु कंदो हुजे त ॼुमझा पटे गिलोली न बणाईंदी हुजां कि मूंखे बि किथे करे न मञंदो हुजे रा मोहो ओ डंदण करा ईंदो हुजे अहिड़ी डंदण कंदो हुजे पोइ बि हवा तमाम भूत ख़तम न थींदी हुजे ओ तहां पाणी जो लोटो त भरे ॾेई वेंदी हुजी हा वॾो मोर हुजे हाणे ईंदो हुजे ओ जबल मथे झुड़ ओ जानी जबल मथे झुड़ ओ जबल मथे झुड़ ओ जानी जबल मथे झुड़ ओ राधुल ॾिसी तूं मुड़ छा मुड़दी हुजे ओ राधुल खे ॾिसी तूं मुड़ जबल मथे थोरो मुंहुं ॿाहिरि कढंदो हुजे थोरो मुंहुं ॿाहिरि कढंदो हुजे सा तूं कोड़की हाणे हणी वेही ओ जबल मथे झुड़ ओ जानी जबल मथे ईंदो हुजे त ख़बरूं पवंदियूं हुजनि छा हुजे हा राधुल खे ॾिसी करे मुड़ंदा हुजूं माना अॼुकल्ह राधुल जहिड़ो तुंहिंजे अख में न पवंदी हुजे वॾी ॻाल्हि हुजे सुबुह सां नेराने वारा हो चवंदा टड़े कुकड़ वांगी खड़ूं हण शुरू नेराने वधंदो हुजे त हेॾे ख़बर पवंदी हुजे अॼु उॾामियो त न हुजी न उॾामियो न हुजे मां हे सुबुह सां को डंदण पाणी करे को अञा असां हिन ख़ैर सलाई कंहिंसां ॻाल्हाए न हुजे कंदो हुजे त बि हुजे त सॻो ई सॻो हे मुंहुं मां झट खणो वेंदी हुजे तूं असले वॾो हद वात में गुलाब फुटा सॼो ॾींहुं पाण कहीं घसींदो हुजे ठिकरी सां घसी पत्थर सां घसी पर सॻो ई सॻो लॻो पियो हुजे फ़र्क़ु त न पवंदो हुजे घर में ठिकरी हुजे पोइ हुन खां कहिड़ो असां घसां उन ठिकरी त असांखे वरी जेको हुजे घर में ठिकरी पई हुजे पोइ पाण खे त ॾिठो ई न हुजे पर कोई न असां हमेशा सहज़ादा लॻा पिया हा सहज़ादनि में खोट पइजी वई हुजे हाणे हिकिड़ो बच्चो हुजे दौर विया हलिया उहे दौर विया सुबुह सुबुह अहिड़ो मूंखे ॻाल्हाईंदो हुजे कि हे आंड्रा फुकजी पवंदा हुजनि ईअं न कंदो हुजे यार ॿेली आंड्रा तुंहिंजा फुकजी पवंदा छा हुजे सॾ सॾा हुजे ख़बर न पवंदी हुजे कहिड़े हिकु सारे में लॻो पियो हुजे माण्हू चवंदा पहिरियां हुजे सॾा हुजे पोइ वठा हुजे ही कयो छा हुजे ईअं त थींदो हुजे न जिन चढ़ंदो हुजे छवी हलंदो हुजे छॾा वठा हणा बि लॻी पई हुजे न पोइ छा जिन चढ़ंदो हुजे छा थींदो हुजे जिन छाजो हुजे हसी ॻाल्हि करां पट ते हुजे हसी हाणे जल्दी कंदी हुजे पाणीअ जो को अधु गिलास गरम करे भरे ईंदी हुजे गरम करे सुबुह हिते ॼाड़ी जेको हुजे राधुल हणी हुजे पाणी जो गरम गिलास वरी तोखे ॾींदी हुजां डंदण खां पोइ पाणी पीअंदो हुजां थोरो दिमाग़ जाइ थींदो हुजे पोइ तोसां वरी हाल हवाल हाणे डंदण करो हुजे त पाणी तोखे हथनि में लिफूं पियल हुजनि अॼुकल्ह जरो भरे करे पीअंदो हुजे त छा थींदो हुजे अॼुकल्ह मां वरी गरम पाणी पीअंदो हुजां इहो मुंहुं ठाहे छॾियो हुजे त हाणे थधो पाणी न गरम पाणी पीअणो हुजे तो जड़ा ये जरासीम जेके हुजनि इनखे ख़तम करणो हुजे माना असां हाणे जरासीम में शामिल थी गया मिसाल करूं असां मिसाल त तुंहिंजो जेको हुजे न खई तिली ॾेई छॾींदी हुजां अॼुकल्ह वाकई लॻी बि तिली पई हुजी बभड़ी पई हुजी बसि सही हुजे माण्हू खे रहण खपंदो हुजे मोहबत बि करणु खपंदी हुजे वरी माण्हू खे थोरो जेको अख खे ही बि करणु खपंदो हुजे तॾहिं वञी ज़मानो हलंदो हुजे इहो त अखियूं ॾेढियूं थी वयूं हुजनि वरी अखियूं ॾेढियूं थींदी हुजनि ॾेढूं हीअं चवंदी हुजे हीअं त मुंहिंजो अखियूं त ॾेढूं थी वयूं हुजनि ॾेढूं दुश्मन हुजी कीअं अलाए छा हुजी ख़बर न पवंदी हुजे
तूं त चवंदो हुजे कि राधुल जूं अखूं ईअं ॾेढूं थी पवंदियूं हुजनि ॾिसंदी न हुजे लुली लंगड़ी हुजे पोइ वरी जेको हुजे ही पंहिंजा कम कंदो हुजे हा मां वॾा कम कंदो हुजां असले मां वॾो हाणे सेंसदान थी वियो हुजां हाणे घर जो रध पचा इहो कंदो पर इहो तूं उॾरियो कीअं हुजे हे जेको उॾाम करी हुजे इहा कीअं थी हुजे दुनिया परेशान हुजे पर मूं चयो बाबा ईंदड़ वक़्त में मां बि उस्ताद ब्रूसलीअ खे माना शिकस्त न पर उनखे बि ॿुधाईंदो हुजां उस्ताद तोखे मुक़ाबले में बि हिकिड़ो पोखतो हुजे उस्ताद सां मुक़ाबलो थी थो हा बाक़ी उन वटि चवां त उस्ताद वरी चए हा तूं सही महारत हासिल कई न उहो त सही हुजे पर थोरो बयान कंदो हुजे छा खे या उॾाम कीअं करी हुजे हीअं अकर जो वठे या सूज़ट करो हुजे जहिड़ो राकेट भॻो हुजे अहिड़ी न तोखे 2-3 मां ही ठोकींदो हुजांइ तो तोखे ख़बर पवंदी हुजे त तूं हिते बीहंदी हुजी या उॾामंदी हुजी अच्छा माना इहो जेको तोख मूं आयो हुजे उनजो असर थियो हुजे जो हीअं जहिड़ो तेल पची वियो हुजे बस पोइ हीअ चवंदी हुजी त नेराने ठोकींदो हुजांइ मथे में 2-3 त पोइ ख़बर पइजी हाणे रखंदो हुजे फ्री न थींदो हुजे घणो हा अॼुकल्ह अंग्रेजी वात मां हा फ्री न थींदो हुजे रखे छॾींदो हुजे छो न थींदी हुजे ज़माने में ॾिसूं विसूं घुमूं फिरूं हिनखे ॾिसूं हुनखे ॾिसूं माण्हुनि खे ॾिसी वाइसी माण्हू खे सम्झणु खपंदो हुजे अॼुकल्ह नेराने वात मां अंग्रेजी निकिरंदी हुजे माई कमाल कंदी हुजे नेराने पेट तूं हाणे पाणी अधु गिलास गरम कराईंदी हुजी यार हाणे छॾींदो हुजे सुबुह सुबुह रगो इहे कम मूंखे न ॾसींदो हुजे हिते तप घर जो कमु जनानी खे ॿुधायो माना जहिड़ो को बाक़ी चवंदो हुजे राधुली थोरी सुर्खी त पोइ कलाक शीशे खे ससा सुबुह सुबुह फरियो ॾिनो हुजे थोरो ठिकर धोता हुजनि विञाया हुजनि ॿुधंदो हुजे हा ठिकर धोतो हुजे चाह ठाहे तो खप्यारी हुजे हा हा मज़ो न हुजे ढोकड़ ख़र्च कंदो हुजे त मज़ो बि थींदो हुजे न का मेहदर ते बिहारींदो हुजे को जेको हुजे खीर ॾही करे पोइ घाटियूं चांहियूं पीआरींदी हुजे बाक़ी हाणे पाउडर में माण्हू जी चाह कड़ी थींदी हुजे हिन जी पूरी न करे सघूं हाणे वरी ढोर धारींदा हुजूं पोइ त माना छो न थींदो हुजे ढोकड़ पैसा जाम जमा करा हुजनि क्रांत वारी ख़तम थींदी हुजे त को घर में बि को चङो थींदो हुजे सुबुह सुबुह रगो ही मगज खई जहिड़ो चक्कर लॻंदो हुजे आचर जो ॾींहुं लॻो पियो हुजे न सलाम जहिड़ो न दुआ जहिड़ो छॾियो हा इहा ॻाल्हि हुजे हिकु नाज़रीन हेॾे अंधे दुर्बनियारो अंधी वरी छाजी हुजे दुर्बनियारो चवंदो नाज़रीन असां वरी सुबुह सुबुह पहुता हुजूं तो असां करे इहा ॻाल्हि जहल मां लही गई हुजे त असांजी हाज़रीन नाज़रीन असांजा इहे सभु असांखे ॾिसंदा हुजनि सो इन जे करे अॼु आचर जो ॾींहुं हुजे रामो ई राधा अवां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर थी गया हुजनि सलाह असांजो सलाम क़बूल थींदो हुजे हा वक़्तु सलाम सां गरो गरां कीअं हुजो थधि खां बचा हुजो हाणे वरी थधी हवा हले कोटे में ॾाढी बर्फ़ पवंदी हुजे जिथे किथे बर्फ़ पए पोइ इहो ॾाढो कोहिड़ो लॻो पियो हुजे धुंध लॻो पियो हुजे ॻोठाणा माण्हू जेके हुजनि उहे सवेर उथनि सवेर वेहनि बालक वेंदा पर अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल त हुजे पर ऑफिसरनि खे मोकल हुजे बाक़ी मज़दूर माण्हू त आणियूं ऐं चाढ़ियूं उन्हनि जी त 12 महीना जेको हुजे कमकार जी तरफ़ रवां धवां हुजनि ऐं हू बि माण्हू खे जेको हुजे महिनत करणु खपंदी हुजे जेको महिनत कंदो हुजे महिनत में ई उनखे जेको हुजे फल मिलंदो हुजे महिनत करण वारो माण्हू जेको हुजे उहो हर दौर में कामयाब बि हुजे ऐं मान मर्तबो बि हासिल कंदो हुजे ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो सुबह ततीअ थधीअ खाईंदा हुजो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे हुनखे अवां ॾिसंदा हुजो सब्सक्राइब कंदा हुजो लाइक बि कंदा हुजो हुनखे शेयर बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी लाॾा लोक गीत या राम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम इहो अवां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते उन सां गॾो गॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे उनखे अवां ॾाढो फॉलो कंदा हुजो ॾिसंदा हुजो शेयर कंदा हुजो सो उनखे बि अवां फॉलो करे छॾींदा हुजो त सभु शयूं अवां जे साम्हूं अची वेंदियूं हुजनि ऐं असांखे ख़बर पवंदी हुजे कि असांखे कंहिं यादि करो हा कहिड़े शहर मां किथे वेठो हुजे कंहिं यादि करो हुजे कहिड़े हाल में हुजो अवां वटि ही रंग कीअं पुॼंदा हुजनि सो इन्हनि रंगनि में हिकिड़ो रंग अव्हांखे असां ॾेखारींदा हुजूं हेॾा सुबुह सां पहिरें ई कलाम में उन खां पोइ अचूं
त पोइ खोड़ सारी कचहरी बि कंदा ऐं फोन कॉल ते बि असांजो इहो नंबर टीवी ते हलंदो हुजे, इन ते असांखे फोन कॉल करे सघंदा हुजो ऐं पंहिंजो हाल पंहिंजो अहवाल असां ताईं पुॼाए सघंदा हुजो। ऐं असांजो त हाल ऐं अहवाल हर छंछरु आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अवां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर हुजे। पर हाणे हलंदा हुजूं वाई हुजे वाग धणी तुंहिंजे वस आऊं का पाण वहिणी आहियां सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरी तूं पाणी गरम कंदी हुजे हलंदो हुजे त नाथन में विझंदी हुजई। हल हाणे वात में अंधी वात में राम एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां खेवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग राधा जे तरफां बि आख भलीकार हुजे भलीकार हुजे भलीकार हुजे। हा हा बस सभिनी खे गॾियल भलीकार हुजे, ॾेह हुजो परॾेह हुजो, कहिड़े बि सूबे में वेठा हुजो, कराचीअ खां कसमोर ताईं हुजो, कसमोर खां कारूंझर ताईं हुजो, लाड़ खां वठी उत्तर ताईं जिते बि अव्हां असांखे ॾिसंदा हुजो भलीकार हुजे भलीकार हुजे। भलारे भिट ते जेके वसंदा हुजनि, भलारे भिट जो जेको भिटाई हुजे उनजी जेका भोई हुजे, कलंदर जी लाल जी जेका नगरी हुजे, शाह इनायत शहीद जा जेके पोइ लॻा हुजनि, असीं चऊं त सॼी सिंध जेका हुजे पीरनि फ़क़ीरनि ऐं बुज़ुर्गनि ऐं औलादनि जी हुजे, उते सभु अवां जेके मोहबती माण्हू हुजे उहो मानायता ऐं शनायता हुजो, हारी मज़दूर शागिर्द जेको हुजे उहो बि पंहिंजे किर्त में अॻु भरो हुजे, तालीम ऐं हुनर में अॻु भरो हुजे, तारीख़ में अदियूं भेनरूं जेके बि हुजनि उन्हनि खे बि भलीकार हुजे। सो उन सां गॾो गॾु कॾहिं कॾहिं के माण्हू अवां ॾिसो त अवां जीअं हुजनि उहे पढ़ी लिखी करे मुख़्तलिफ़ हुनरनि में वॾा कामयाब थींदा हुजनि, पोइ को रागी थी पवंदो हुजे, को अदाकार थी सघंदो हुजे, को रक़स वारो थी सघंदो हुजे, को शरनाए वॼाए, को दुहल वॼाए, को झूमर में ॾाढो अॻियां हुजे, माना महिनत कंदो हुजे त पोइ उहो खणी माण्हू जो कहिड़ो बि फन हुजे, कहिड़ो बि कमु हुजे ऐं कहिड़ो बि जेको हुजे हुनर हुजे, उन में नालो जेको हुजे पंहिंजो रोशन कंदो हुजे, हर जात उन माण्हू खे उन नाले सां माण्हू सुञाणींदा हुजनि, सॾींदा हुजनि, माना अव्हां पोइ सम्झंदा हुजो कि अॼु तव्हां कामयाबी माणी हुजे। तव्हां पंहिंजी महिनत आधार पंहिंजे वितार अवां कोशिशि करो, जेतिरो सुठो करे सघंदा हुजो ओतिरो पंहिंजो मक़ाम माणींदा हुजो। ऐं महिनत सां ई त माण्हू खे सभु कुझु मिलंदो हुजे न। बाक़ी हाणे के त वरी अहिड़ा हुजनि जेका सॼो ॾींहुं जेको हुजे पोइ रुॻो फसरी जूं ॻाल्हियूं हुजनि, हिन जो जेको हुजे जहिड़ो हुजे हुनजी गिला हुजे, नसन पतन जी तरफ़ लॻा पिया हुजनि, पाण त हुजनि पर वरी ॿियनि खे बि जेको हुजे आदतनि ते लॻाईंदा हुजनि, पोइ उहे वरी जेके हुजनि कामयाबी न थींदा हुजनि ऐं उहे जहिड़ो ॼमी करे सम्झंदा हुजो अजाब हासिल करो हुजे। सो उन सां गॾो गॾु अॼु वरी जंहिंखे यादि करण जो ॾींहुं हुजे 17 जनवरी हुजे, कल्ह बि ॾिसो त सिंध में जेको हुजे ॾाहनि जो ॾींहुं हुजे, उनखे बि सॼी सिंध जे माण्हुनि सुहिणे नमूने उनजो निबाह कयो हुजे। पर अॼु वरी असांजे हिन असीं चऊं त शोबिस जो अहिड़ो सितारो ऐं उन्हनि खे ॾिसी करे खोड़ माण्हू अॻियां वधिया हुजनि, उन्हनि जी अदाकारी खे ॾिसी वधिया हुजनि। सो गुलाब चांडीअ जो नालो बि असांजे अदाकारनि में हीअं मोती जीअं जरकंदो हुजे, हमेशह उनजो नालो बि ईअं हुजे जो वञी थींदो हुजे ख़ैरु। सो संदन तालुक त नवाब सां। हलो वालेकुम सलाम। मुंहिंजे अदा केरु कहिड़े शहर खां था? हलो घोटकी खां था, अव्हां जो नालो? आरबाणी। छा हाल हुजे अदा? ठीकु हुजो, चङा भला हुजो? सभु ख़ैर सभु ख़ैर हुजे। तव्हां कीअं हुजो अदा? ठीकु लॻा पिया हुजो? घोटकी वारा सभु ठीकु हुजनि?
खैर खैर दुआऊं लगूं पयूं जन ॿियो को हाल को अहवाल ॾींदा हुजो। अब पहिरियों दफ़ो शामिल थिया हुजो अव्हांखे भलीकार चवंदा हुजूं कीअं मेहरान टीवी जा ऐं हिन प्रोग्राम जा रंग लॻंदा हुजनि अव्हांखे। साईं ॾाढा भला मां तव्हांजो इंतज़ारु कंदो आहियां हर राति करे वाह 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 पोइ वरी काफ़ी ॾींहं विसारे छॾियो हुजे अलाए छा वरी यादि कयो हुजे। जी जी अव्हां वटि यार इहे सिग्नल जेके हुजनि इहे सही न हुजनि आवाज़ कटिजे पर अव्हां फोन कॉल कई हुजे सो इहे अव्हां जूं मोहबतूं हुजनि ये अव्हांजा लख लाइक हुजनि कुर्ब हुजनि सभिनी खे सलाम ॾेई छॾींदा हुजो। वॾी महिरबानी हुजे। बाक़ी अव्हां जूं जेके मयारूं सो असां हमेशा बाबा इहो झोली खयो बीठा हुजूं। हे जेको हे हुंद थुंद लॻो पियो हुजे न हा उन जे करे हो सिग्नलनि जो बि मसलो थियो पियो हुजे जिते किथे ॾिसी त रगो सिज त निकिरंदो ई न हुजे रगो धुंध उंध लॻी पई वारा सिग्नल त ख़राब ई न थींदा सदाई मज़ा थियो ख़राब थींदा हुजनि ऐं कहिड़ो नेटवर्क हुजे यू फोन हुजा मोबिलिक हुजा ज़ोंग हुजा ए असांजो पंहिंजो नेटवर्क हुजे जेको इहो ॿार हुई जेको हुजे सिग्नल ओके लॻा पिया हुजनि। इहे फोन ते अधे वारा ॻाल्हाइनि त हू हाणे झरप पोइ हीअं आस्ते वरी ॾाढे वरी हीअं तूं त बसि इहो झरप झरपा ओके ओके लॻा पिया हुजूं हर हाल में ख़ुशि हुजूं हा वठंदो हुजूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा? मोहम्मद उस्मान चन्ना इस्लामाबाद खां। अदा साईं ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार तबियतूं बहारनि ख़ुशबानियूं अल्लाह जी महिरबानी आहे। तव्हां अदा ठीकु आहियो अदीरादा ठीकु आहे? आवाज़ सभु खे लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो ठीकु लॻा पिया हुजो? हा रब जा लख एहसान सही आहिनि। वाह वाह मुंद मौसम ऐं रंगनि ते बाबति छा चवंदा हुजो? हा कॾहिं जीअं तव्हांजा रंग बहितरीन आहिनि तव्हांजो ख़ासि करे जहिड़ो असांखे पसंदि आहे ॾाढो। वाह वाह अॼोको जहिड़ो ॾिसी वरितो हुजे ई छा? हा बाबा इहो त सही आहे न अॼु बि जेको आहे न हा मूं बि पंहिंजे घर में जिद कयो मूं चयो बाबा बुसरी पचायो सी लॻो पियो आहे खाऊं। वाह माना जहिड़े खां पोइ वरी बुसरी खाधी हुजे। हा पोइ तूं बि त बुसरी पचर आहे न अदीरादा खां चओ बुसरी पचाया त खा बसि हींअर पोइ वरी अदा तो चयो हुजे बुसरी खाई करे वात मिठो कंदो हुजां ईअं। हा दी हा ॿियो त ख़ैर लॻो भाई जी अदा जी जी करां। हा हिकिड़ी ॻाल्हि करणी अथव मां ॿुधंदो हुजां ॻाल्हि कंदा हुजो। हा ही दरिया बादशाह जे बारे में ॻाल्हि हुई। हा हलो ॿुधंदो हुजां अदा ॿुधंदो। हा ही हींअर बंदी जो टाइम हले पियो सखर बैराज बंदि थियो आहे ॿिया बैराज बंदि थिया आहिनि। हा ऐं जेका वरी वाहन जो पाणी सुकी थो वञे पोइ वरी जेके मारवाड़ा मच्छी वठनि था ऐं दरिया बादशाह जी ख़ासि करे मच्छी जो ज़ाइको ई पंहिंजो आहे उन जो अनमोल को माना नेमो बदल आहे ई कोन। हाई शाबाश ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई हुजे यार दरिया जे मच्छीअ जी कहिड़ी ॻाल्हि कंदा हुजूं। हलो यार सिंगारी हुजे जरको हुजे ऐं फौजी रड़ो हुजे सिंधी रड़ो हुजे कुरड़ो हुजे पर हर कंहिं जो नेमल बदल न आहे दरिया जी मच्छी जो। हा यार अॼुकल्ह सिंगारी जो नालो विसरी वियो हुजे माण्हुनि खां हिन ॿोॾ खां पोइ वरी इहो नालो थियो हुजे सिंगारीअ जो। साईं सिंगारी मच्छी अनमोल मच्छी आहे। हा हा इहो असां नंढे हूंदे हिनखे ॾिठोसीं वरी हिनजो नालो ई गुम असां चयो त हीअ नसुल हिनजो वेचारीअ पुॼाणीअ त पुॻो पर हाणे वरी बा सिंगारी मच्छी अची वई हुजे। हा इहा अल्लाह जी महिरबानी आहे कुदरत खे पंहिंजो कानून हलाइणो आहे। हा कुदरत वारी शइ ख़तम थियणी कोन्हे। हा बाबा इहो मूंखे बपन वारे हमरा अब्दुल मजीद मुहाणे ॿुधायो त अॻे इहो फौजी खगो बा मण ॾेढ मण जो हाणे उहो फौजी खगो बा खे ॾिठो हुजेसि असां। हा साईं फौजी खगो असां वठंदा आहियूं पाण तमामु बहितरीन आहे खाइण में। हा हिते मिले अव्हां वटि? हा बिल्कुलु दरिया इहे जमड़ा केनाल बंदि थियनि था जाम मच्छी मिले थी। पोइ इहो फौजी खगो रमण भाई ॿियो हाल आहे हिकिड़ो। हा अॼु माना चिठो लिखी रखियो हुजे जी। इहो कलाम कोन्हे जन्नतल फिरदौस आहिनि ॿई कदियूं महिराण जूं यार इहो ॾाढो वणे थो कलाम। हा इहो ॿुधाईंदा हुजो तोखे न। ठीकु वॾी महिरबानी अदा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं अव्हां जूं। वाह वाह सुहाणे भला हलंदा हुजूं कलाम जे ॾांहुं कलाम खे ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। राम
हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां कयां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधामी ऐं सुबुह सुबुह जो जेको हुजे माण्हू खिले ॻाल्हाए ऐं खिलण ॻाल्हाइण सां जेको हुजे उहा सिहत भली थींदी हुजे ऐं खिले ॻाल्हाए उते माण्हू जिते खिलणा माण्हू मौजूदु हूंदा। हाणे जनानी जे अॻियां असां त ॾंद ई न कढी सघंदा आहियूं, ॾंद कढंदा हुजूं चवंदी हुजे त अॼु अच्छा माना जनानी जे साम्हूं तूं ॾंद न कढंदो हुजे। पर भला तूं मूं सम्झो तूं अञा अचण वारी हुई अची मथां अचण वारी छा हुजे, मुंहिंजी मर्ज़ी हुजे, मुंहिंजो पंहिंजो घर हुजे, मुंहिंजी मर्ज़ी हुजे, जेॾी महिल बि ईंदी हुजां तोखे तो बि कस लॻंदी हुजे भाई पोइ हाणे इहो बि तोखां लिख त वठी पोइ हाज़िरी करां। पोइ माई हणंदी हुजी वात हणंदो हुजे तूं हिते वात सो सॼो ॾींहुं टिफणियूं तपायो वेठो हुजी। हाणे हाय हाय हाणे टिफणी पाण ई तती पई हुजे मां कहिड़ो तपायो हुजे मांसि। हिकिड़ो गई जेको हुजे ॾिसंदो हुजे थधड़ी लॻी पई हुजे जो मगज जाइ त न हुजे। हूअं वरी हुजे ई किथे जो जाइ ते हुजे मगज तोहारो ॻाल्हायूं त जहिड़ो अलाए कीअं थींदो हुजे। पोइ थोरो हीअं ठड़काईंदी हुजी त भित ते छो भित के त दिमाग़ तो जाइ न हणंदी हुजां लॻी तो। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? अदा शहर नवाब शाह खां ताज कॉलोनी मां गुलाम साफ़ी गुलाम शफी डायरी। छा हाल हुजे साईं? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार? हा सभु खे तव्हां ख़ुशि हो खेर सफ़ा थिया ॾाढो तव्हांजो प्रोग्राम वणियो। वाह वाह इहा जूं मोहबतूं हुजनि जो पहिरियों दफ़ो फोन कॉल करे वरी हाल अहवाल ॾिनो हुजेव त प्रोग्राम जी ॻाल्हि वणी हुजे। अदी राधा जी बि तमामु अदा कई ऐं बाक़ाइदे फर्स्ट क्लास तव्हांजी ॾाढो वणिया कई बाक़ाइदे वेठो टाइम तव्हांजी आहे माशाल्लाह जेको तव्हां उॾाम दादा जो मथे फर्स्ट क्लास ॾाढी दिलि ख़ुशि थी। बसि पोइ इहो दुआ कयो मिड़े फन में थोरी घणी तरक़ी माण्हू खे करणु खपंदी हुजे। हा न न सही आहे सिंधी जी सखापत आहे न हिन में हिकिड़ो इंसानु आहे त पंहिंजा सिंधीअ में हिकिड़ो टैलेंट वञे बाक़ाइदे असांजी ख़ुशी आहे असांजी इज़त आहे न हिकिड़ी। हा न न उहो त गॾो गॾु पर अॼुकल्ह ॾिसंदा हुजो त सिपाहीअ मां माण्हू जेको एसपी थी वेंदा मट सट माण्हू खे लाज़मी हुजे न अदा। हा दी माण्हू खे मट सट लाज़मी करणु हुजे। मानसा आदमी आहे तमामु बहितर आहे तव्हांजी ॾाढी अदा कई ऐं बाक़ाइदे जेको माण्हू जे लाइ तव्हां इहो सोचियो आहे सिंधियुनि जे लाइ बाक़ाइदे हिन में के टेम्परेचर में अञा के कीअं हूंदा हुन में हिकिड़ी तब्दीली अची थी सघे न सिंधियुनि जे लाइ मिसाल जेको तव्हांजो पैगाम था अचनि सुठा सुठा आर्टिस्ट अचनि था ऐं हुनजे करे अहिड़ो प्रोग्राम माशाल्लाह तव्हां चैनल ते हले पियो जो फर्स्ट क्लास ॾाढो वणे थो। नवाब साहब जी मुंद ऐं मौसम कीअं हुजे अदा? मुंद जी मौसम फर्स्ट क्लास आहे बसि ॿीहर ॿार लॻो पियो आहे। वाह 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 नवाब साहब जे सभिनी साहब भाइरनि खे सलाम। वॾी महिरबानी अदा वॾी महिरबानी कुर्बा अवांजा मोहबतूं अवांजूं इहो कमु जेके जेके बि असांखे ॾिसनि मोहबत कनि प्यार कनि वरी उहे असांखे फोन कॉल कंदा हुजनि असां सां कचारियूं कनि न त असल वण करे छॾा हुजनि। न न उहो चवंदा हुजनि को माण्हू अॼु जे माण्हू जी इहा ॻाल्हि बि मूंखे वरी भली लॻई त माण्हू लंबर मिलाए वरी शाबाश ॾियण जे लाइ फोन कनि पर हिकिड़ा त वरी माना उन्हनि जी सम्झ वॾाई हुजे। हा पर हिकिड़ा त वरी वात में सदाई मुंग हुजनि। मुंग हा हा इहो छो? हा सही हा सही हा सही ठीकु हुजे हा सही। इहो छा हुजे? उहे माण्हू सदाई कुसण जहिड़ा न हुजनि। माण्हू खे हमेशा कचारी करणु खपंदी हुजे माण्हू खे जेको हुजे खिलणु खपंदो हुजे मज़ाक मस्करी माण्हू जी ज़िंदगी हुजे। माण्हू जी ॻाल्हि चवंदा हुजनि अॻे कंहिं ॾाहे जी हिकिड़ी ॻाल्हि खे बि पूरा नसलनि में यादि कयो वेंदो हुजे। ऐं हींअर वरी जेको बि कमु करे माण्हू त हुनजी ॻाल्हि खे जहिड़ो मन ई न के। हा चवंदा भाई इहो मिठो कंदो हुजे ॿियो तिखो कंदो हुजे ॿियो तिखो कंदो हुजे माना हाणे कमु जंहिंजो बि हुजे जहिड़ो बि हुजे पोइ उहो माण्हू नओं कमु कंदो हुजे या पुराणो हुजे पर उन जे कम खे दाद ॾियणु अव्हांजो फर्ज़ हुजे। अव्हां दाद ॾींदा हुजो तॾहिं उहो जेको हुजे अॻिते हुनजो दिलि वॾो थींदो हुजे। दिलि वॾी थींदी हुजे वॾो को मट हुजे दिलि वॾी थींदी हुजे हुनजो मन माना हीअं खुसादो थींदो हुजे ज़हन खुलंदो हुजे अञा बि माण्हू जो अॻिते कमु करण खां रूह चवे छा हुजे। घणो थी वियो मैडम घणी तारीफ़ थी वई हाणे मूंखे हेॾा असांजो अहिड़ो माणको मोती जंहिंजे अदाकारीअ खे मूं पाण ॾिठो हुजे। तूं जुमे जो पुटु आहीं न तूं जुमे जो पुटु आहीं न
हुनजो न हुजे मुंहिंजो नालो राधलो हुजे। अरे तूं टके जो माण्हू मूंसां ॻाल्हाईंदो हुजी तोड़ा कढी कुतनि खे ॾेई छॾंदो हुजांइ। ए हिक छॾ ईअं न कंदो हुजे। हलड़े गुलाब चांडियो साहब तुंहिंजा ददका। अॻे त मुंहिंजो हीअं छिड़क निकिरी वियो हुजे। मां गुलाब चांडियो साहब खे ज़ात इहे चवंदो हुजे न पहिरें मूंखे ख़बरवार त कंदो हुजे न। हे मुंहिंजो त हे अहिड़ो हुजे हा ॾकी वियो हुजे कॾहिं अहिड़ो न ॾिठो हुजे तोखे। गुलाब चांडियो साहब असां उन जेको अदाकारीअ जा जोहर हुजनि उहे अहिड़ा ॾिठा हुजनि जो वञी थिया हुजनि ख़ैर ऐं उन बाबा पंहिंजो जेको दौर अदाकारीअ में ॾिनो हुजे जेको दौर कमायो हुजेसि न वञी थींदा हुजनि ख़ैर। एक्टर बि भलो हुजे माण्हू बि भलो हुजे न उनखे ॾाप में असां फ़क़ीरनि खे बि माना ॾिसी करे चवंदो हुजे माना मैदान में अवां बि लथल हुजो माना ख़ुशी थींदी हुजे। हा खिलंदो हुजे पर असांखे मूंखे अॼु बि यादि हुजे त नवाब साहब में हलंदे पाण करूं त हे असां हे मूंखे सरींदो हुजे ओ रामण बागड़ी हेॾे ईंदो हुजे हेॾे मूंखे उहे पकोड़ा वठी हल सैलिमा जे चौक ते खाराया हुजनि चई त इहो तोखे रामू बागड़ीअ ते खाराईंदो हुजांइ। हा इन जनानीअ सां तूं जेको मर्द थी मुंहुं ॾींदो हुजे मुंहुं चो जारी खिलंदो हुजे थोरो अञा हेठि वेहंदो हुजे मथे उथंदो हुजे मुंहुं चो जारी मूंखे जी सलाम हुजे माना तोखे अवार्ड ॾिनो हुजे मूंसां जेको हुजे जिंदगी गुज़ारींदो हुजे। मूंखे चयो हुजे त हल बा 11,000 तार ते जहिड़ो पेरो रखियो हुजे मुंहुं चयो साईं ॻाल्हि हुजे बि ईअं। हा ईअं हुजे जनानी हुअण बेड़ी खपंदी हुजे। हा पोइ मूंखे पोइ बा अहिड़ा मूंखे भला पकोड़ा खाराया हुजनि चए खा अञा खा अञा बि तोखे यादि हुजनि अञा सुबुह असीं चवंदा आहियूं त सिंध जे माण्हू खे तव्हां पाणीअ जो गिलास पियारींदा हुजो उहो ज़ात हुजे माण्हू मोहबती हुजे मोहबती माण्हू हुजे। पोइ टीवी ते बि असां उन्हनि खे ॾिठो हुन सां कचहरियूं करूं इहो पोइ असांखे बि उन वक़्तु शौक़ु हुजे त साईं सालिह मोहम्मद साहब सां के कचहरियूं के घड़ियूं वेहजनि पोइ असां वरी अनवर सोलंकी साहब हल जेके असांजे रूह में वसनि असांजे लफ़्ज़ में वसंदा हुजनि असांजे अखियुनि जो सुरमो हुजनि अनवर सोलंकी साहब ऐं गुलाब चांडे साहब जो अहिड़ो त हिकिड़ो दफ़ो ईअं जोड़ मुंहं जी ॾिठो हुजे जो वञी थींदा हुजनि ख़ैर पर नवाब साहब जे सर खे हल जिन नाव बस कयो मंसूर बलोच ऐं गुलाब चांटियो अदाकार ॾाहा शाइर त ॿिया बि खोड़ हुजनि पर इहे जेके ॿ नाव हुजनि इहे मथे मथे बीठा हुजनि बाक़ी त सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो हुजे न माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज के माण्हू मंझि अचे बुअ बहार जी माण्हू त मिड़े माण्हू हुजनि काल वई हुजे हली सो अॼु हुननि खे यादि करण जो ॾींहुं हुजे सो रामू राधा जे हिन मंच तां असां हुन जे जेको फन हुजे हुन दाद खे असां ऐं जेके हुननि किरदार अदा कया हुजनि ऐं जेके पंहिंजे माण्हुनि सां हुननि मोहबत कई हुजे सो अॼु बि जेके हुजनि उहे लफ़्ज़ उहे ॻाल्हियूं उन्हनि जूं यादि हुजनि। ऐं हुननि हिकिड़ो अहिड़ो त टीवीअ में वरी गानो कयो हुजे हो जंहिंसां दिलड़ी अड़ी तंहिंखां इहो नाहे मरण दिलड़ी लॻी तंहिंखां धार थियण सो अब हाणे वरी हिकिड़ो गीत हुजे ॾाढो सुहिणो गीत हुजे अॼुकल्ह गीतनि में बि महिराण टीवीअ ते साज़िया मारवी जे आवाज़ खे ॾे परॾे बाक़ाइदे पसंदि कंदो घटि न कई हुजे गीतनि में। हा तो साज़िया मारवी अॼुकल्ह जेको हुजे महिराण टीवीअ जे रंगनि ते जेको हुजे हर ॿियो माण्हू पुसे बि ऐं उनखे ॿुधे बि सो उनजो हिकिड़ो सुहिणो गीत हुजे कयल कोल वाइदा विसारे हलो वे कयल कोल वाइदा विसारे हलो वे तो यो ॾिसंदा ॾेई प्यार पहरां धिकारे हलियो वियो जी सुहाणे इहो कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं हुजनि मां ॿीहर कलाम न ॻाईंदो पोइ इहे ख़बरूं बि हुजनि उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा असांजूं ख़बरूं आवाज़ ताईं हुजनि कलाम राति ॻाईंदो हुजां सॼो हल राम ओ
एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जे अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग अव्हांजे हुजनि पसंदि ऐं अव्हां जितां किथां कॉल बि कंदा हुजो फोन जो नंबर हलंदो हुजे अव्हां हिन नंबर ते फ़ोन कॉल करे हाल वाल बि ॾींदा हुजो ऐं ॿुधाईंदा बि हुजो ऐं पंहिंजो इहो अहसासु बि ॼाणाईंदा हुजो त असां अव्हांजो प्रोग्राम महिराणी टीवी ते ॾिसंदा हुजूं छंछरु ऐं आचर ते सुबुह जो 10 खां 12 पर अॼु जेके माण्हू सभु मोकल ते हुजनि उन्हनि सभिनी खे बि हिकु दफ़ो ॿीहर सिक भरियो सलाम जेके शागिर्द वेठा हुजनि उन्हनि खे बि बाबा सलाम उस्तादनि खे बि हुजे सलाम ऐं उस्ताद ऐं शागिर्द बाबा सुभाणे वरी स्कूल खुलनि त इन स्कूलनि में वञी तालीम पिराईंदा हुजो बालक पिराईंदा हुजनि ऐं उस्ताद उन्हनि खे पढ़ाईंदा हुजनि ईअं न हुजे त सियारे खे ईअं रुॻो सुस्तीअ में गुज़ारे छॾींदा हुजो मथां वरी इम्तिहान हुजनि ॿारनि जा सो हाणे हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे इहा वठंदा हुजूं हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था बशीर अहमद ॻाल्हायां महिमान साहिब सखर खां साईं ख़ुशि हुजो मेमण साहिब चङा भला तबियतूं बहार हुजनि ॿियो ख़ैर आहे सभु ख़ैरु खैर लॻो लॻो पियो पियो हुजे हुजे तव्हां ॾे खैर हुजे तव्हां ठीकु हुजो शुक्र अलाह तव्हांजे प्रोग्राम सकाफ़ी अर्से करे दौपर जी शामिल थियूं पहिरियों दफ़ो हा वाह अव्हांखे भली कर मां बि सोचां त सखर में वेही असांखे विसारे छॾींदा हुजो न सखर में तव्हांखे कीअं विसारींदो तव्हां असांजे दिलि में हो वाह वाह पर अॼु फ़ोन पहिरियों दफ़ो कई हुजेव हा पहिरियों तव्हांखे फ़ोन पहिरियों दफ़ो कयो न लॻंदो न नंबर तव्हां चयो पहिरियों दफ़ो नंबर लॻो तव्हां चयो हाओ पोइ बचड़ा हा महिरबानी अदा इहा राम राधा जी कचहरी कीअं लॻंदी हुजे अव्हांखे वीएपी सफ़ा मज़ो ईंदो ॾाढो वाह 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 बचड़ा ठीकु हुजनि बा सखर जी मुंद मौसम कीअं हुजे शुक्र अलाह सही आहे मौसम वाह वाह भली ॻाल्हि हुजे पर अव्हां महिराणी टीवी खे प्रोग्राम खे वेही सखर में ॾिसो सखर जेको हुजे असांजे सिंध जो इहो बि दिलि हुजे बा महिरबानी 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 कुर्बत अव्हांजा हुजनि अदा जो अव्हां शामिल थिया हुजो साईं अॼु आचर जो ॾींहुं कीअं गुज़ारो वियो हलियो साईं वियो हुजे आचर जो ॾींहुं मूं चयो साईं नेरनि कंदो भाऊ हलियो वियो हुजे हलो वियो हुजे त ख़ैरु हुजे साथ कंदो हुजी हो जरा पोइ फाटी पिया ॼण धोअण में अंधी हुजी पोइ कामल ॾिसो तूं हाणे हिन खे बि 4 साल थिया हुजनि इहो सागा ई सागा पायो वेठो हुजे 100 खनि तूं बि ख़र्च कंदो हुजे सफ़ाइण हो बि बेमान न थींदो हुजे हाणे 2-3 ॾींहं हुजनि सियारे जा वरी गुज़री वञे वरी ईंदड़ सियारे में नवां वरी ईंदड़ सियारे में सागा ई पाईंदो हुजे हुजे को सुई को धागो हुजे त अंधी तूं बि टोपो ॾिस कहिड़ो नूर न हुजे जो सुईअ में सॻो न पाए हाणे जोराब जेके हुजनि न खबी माण्हू सेबो ॾींदो हुजे छो वाह रे वाह तूं बि 36 लखण हलो हलो सलामकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था साईं सुहाणे शहर खां अब्दुल वहाब कहिड़े शहर खां था कहिड़े शहर खां हेलो अदा कहिड़े शहर खां टीवी जो आवाज़ बंदि कंदो हुजी कहिड़े शहर खां ॻाल्हाईंदो हुजी साईं बादिन शहर खां ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजो चङा भला हुजो सभु पहले ॿुधायो ख़ुशि आहियो सभु ख़ैरु लॻो असां बि पियो ख़ुशि हुजे लॻा पिया हुजूं तव्हां ख़ुशि हुजो चाक चङा भला हुजो दुआ सभु ख़ैर ख़ुशि वेठा आहियो हा असां माना हर हाल में ख़ुशि हुजूं बदीन वारा ख़ुशि हुजनि अव्हां ख़ुशि हुजो घर वारा ठीकु हुजनि सही 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 ॿियो प्रोग्राम ॾिसंदा हुजो पहिरियों दफ़ो फ़ोन कई हुजेव कीअं लॻो हुजे प्रोग्राम माशाल्लाह VIP आहे वाह 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 पोइ सभिनि खे बदीन वारनि खे सलाम ॾींदा हुजो हा सभिनी खे सलाम ॾींदा हुजो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो अदा वॾी वालेकुम सलाम तव्हांजो कुर्ब कुर्ब सादड़ा अञा चरिया सादड़ा पिया हुजनि सादड़ा न सादड़ा अधो ईअं आयो हुजे जहिड़ो थाणे ते रिपोर्ट लिखराइण आयो हुजे चरिया इहा मना सम्झंदो हुजे त इहा आजिज़ी हुजे हा न इहा आजिज़ी हुजे त मतां आहे जेको हुजे इहा मूं फोन कॉल कई हुजे इहे जेके हुजनि माण्हू असां सां कीअं ॻाल्हाईंदा हुजनि छा कंदा हुजनि सो जेके जेके बि असांखे फोन कंदा हुजो ईअं सम्झंदा हुजो अव्हां हिते पंहिंजे घर में हुजो घर जा अव्हांजा पंहिंजा हुजूं असुल हीअं खुली ॻाल्हाईंदा हुजो कचहरी कंदा हुजो हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा केरु कहिड़े शहर खां था राम मोहम्मद समीर मान जो लकी क्या बदल राम जो ॻाल्हायां राम रखण कहिड़ा ते कुझु सभु ख़ैर
वाह वॾी महिरबानी लख कुर्ब लकीअ खां ॻाल्हाईंदा हुजो असांजा थी विया हुजनि कम पुर सफ़ा ॿियो माशाअल्लाह अल्लाह कुछ कंदी वाह वाह इहो गुलाब चांडियो जी खे सलाम पेश कयूं था हा गुलाब चांडियो जी सारुणीअ मां ॾिठी हुजे इन जे करे फोन कॉल कई हुजे ईअं हा इन करे फोन कॉल कई ऐं लाल शाहबाग जो मेलो पियो अचे कलंदर शाहबाग जो मेलो पियो अचे बाबा वाह वाह रंग ॾिसबा इहे रंग असां ज़रूरु ॾिसूं ॿियो उनजे मेले जे आदरबा जे लाइ असांखे कलाम ॿुधायो ज़रूरु मोड़ मुहाणा ॿेड़ीअ वारा मां लालच थी वञा इहो कलाम बि हलाई असां वटि महिराण ते महिरबानी करे ॿुधायो हुयो ॿियो असांजा रंगड़ा कीअं लॻनि मुंहिंजे जनानीअ जा इहे दड़का कचहरियूं कीअं लॻंदियूं हुजनि अव्हां खे बाबा ॾाढियूं फर्स्ट क्लास पर रहमत सां शिकायत आहे तो असांजी डीकरी सां झगड़ो करे उनखे न ख़र्ची ॾिए उनखे अंधी चवे उनखे टिप्पणी चवे त इहा ॻाल्हि असांखे मज़ो न ॾिए अवा पोइ हाणे ख़र्ची आयल अव्हां बि लकी सदर में वेठा ॻंढड़ी ॿधे मोकिलींदा हिन जा गुज़ारा मूंखे लठियूं ॾंडा प्लेटूं ॾिठो हुजे कॾहिं लठियूं लाथारो रोटड़ो काकड़ो लईज़ाई तो इहो नमूनो न करे असांजो डीकरी तमामु प्यार आहे हा बस असां ड्यूटी ॾींदा हुजो बा जनानी जो वॾी महिरबानी हुजे कुर्ब छिड़क कढण भरींदो हुजे जो छा हुजे तड़का ॾींदो हुजे त तूं असांजे इहो ॾीकड़ीअ सां तूं जेको हुजे सो इहो सवलो न हलंदो हुजे अञा त तूं माण्हुनि खे चवंदो हुजे कि मूंसां राति लथई न हलंदी हुजे हक़ वारा पिया हुजनि अञा पहिरियों माण्हू हुजे जेको माना असांखे बि चए त ॾिठे दुनिया दीना दास्ती न्याणियुनि जी ॻाल्हि खे जेको हुजे को सम्झंदो हुजे न्याणी जी ॻाल्हि खे सम्झो हुजे चरिया तोखे कहिड़ी ख़बर हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि सभु असांखे ख़ैर लॻो पियो हुजे तव्हां कीअं हुजो ही रंग तव्हांखे कीअं लॻंदो हुजे माशाअल्लाह जबरदस्त तमाम बेहतरीन है मराठी जो हमेशा कम सुठो रहियो आहे सिंधी चैनल में वाह वाह सांगड़ वारा ठीक हो मोहब्बतूं आवाजूं अवा सांगड़ वारा जी सांगड़ हलो वाह जी सांगड़ वारा सब ठीक हो जन ना हां सांगड़ वारा सब प्यार लगा पिया है थद का बचा हो जो मुंद कीअं हुजे मौसम कीअं हुजे मौसम जबरदस्त हल्का हल्का सर्दियों भी अची वञी है बाकी मौसम सही है नॉर्मल है वाह 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 मुंद मौसम सही हुजे ऐं हीअ मुंद वाकई भली हुजे माण्हू उथे वेह खाए सुहिणे नमूने ऐं पंहिंजा जेके खाइण वणंदो हुजे निंड भली कंदो हुजे माना हीअ मुंद भली हुजे हा बिल्कुलु असां फरमाइश कंदासीं निराली जी ज़रूर ज़रूर अव्हांखे गीत बि ॿुधायूं वॾी महिरबानी सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो सो गीत जी अव्हां फरमाइश कई हुजे ज़रूरु अव्हांखे गीत बि ॿुधाईंदा हुजूं हाल अहवाल बि अव्हां सां वरींदा हुजूं पर अधे जीअं ॻाल्हि कई हुजे त दुनिया में माण्हू अचे त भाउ कुझु न कुझु करे माण्हू दुनिया में ॾेखारींदो ज़रूरु हुजे जहिड़ो आयो हुजे तहिड़ो वेंदो हुजे त इहो कम जो न थींदो हुजे सो तव्हां ॾिसंदा हुजो जे घर में औरत हुजे सिंध जाई हुजे चवंदा हुजनि उहा सुघड़ हुजे माना सुबुह जो उथी ॾाढो ॾुध विलोड़ींदियूं हुजनि जंड जोटींदियूं हुजनि उन्हनि जी ॻाल्हि जंहिंजी बि हुजे पोइ उहा कंहिं अधीअ जी हुजे या कंहिं मज़दूर जी हुजे हलो कलाम ते हलणो हुजे हलंदो हुजे हा पोइ तूं भला इहो कलाम त हलाईंदी हुजे कहिड़ो हुजे ॿेड़ीअ वारा दादा मोहाणा लाल ते थी वञा तो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं
दफ़ो ॿीहर भली कार अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में मेहरान टीवी जा जेके रंग हुजनि मेहरान टीवी जा जेके प्रोग्राम हुजनि अव्हांखे ईंदा हुजनि पसंदि हारी नारी मज़दूर जिते जिते हुजनि ऐं मुहाणा बि जिते जिते हुजनि मुहाणनि जी ॻाल्हि बि अॼुकल्ह जेका हुजे उहा चौंट चढ़ियल हुजे मसी पले जी ॻाल्हि हुजे जाम हिन ॿोॾि खां पोइ मसी पलो इन जी ॻाल्हि हर जाइ ते हलंदी हुजे पर मच्छियुनि जा जेके नाला हुजनि मसियुनि जा उहे हिन ॿोॾि खां पोइ ज़ाहिर थिया हुजनि न त अॻे त पोइ मच्छी त पोइ मसी बसि सभु कंहिंजे वात में हुजे त अबा बसि कुरड़ो असां खाधो हुजे अबा पले खे वॾो अरसो गुज़री हुजे सो अॼु अधु ॻाल्हि कई हुजे त मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी हुजे त अव्हां रुॻो इहो न हुजे त पंहिंजी सोच में पंहिंजे किर्त में हुजो पर दुनिया जा ॾाहा माण्हू उहे अॼु बि सोचींदा असां वटि कहिड़ा माण्हू हुजनि कहिड़ा अहिड़ा ॿहिराणियुनि में माण्हू रहंदा हुजनि कहिड़ा अहिड़ा जेके माण्हू रुॻो झंग रहनि उन्हनि जी ज़िंदगी कीअं हुजे असुलु जेको वारस हुजनि सकाफ़त जा कल्चर जा उहे हुजनि कल्ह मां ईअं हिकिड़ो बालक वेठो हुजे मोबाइल खे हीअं हलाईंदो हुजे पर हाणे हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े दुआ दुआ साईं केरु कड़े सर खां क़िबला अदा ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङा भला वाह वाह इहे अव्हां जूं मोहबतूं अव्हां पसंदि कंदा हुजे असां अव्हां जे लाइ त हीअ रंग कंदा हुजूं वाह वाह सभिनी खे सलाम ॾींदा हुजो अव्हां पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे लख थोरा अव्हां पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे मूंखे ॾाढी ख़ुशी थी हुजे सो उहे माण्हू ॾाढा कम वारा ऐं कराइता हुजनि दुनिया में हाणे माण्हू उन्हनि ते कमु कंदा हुजनि जेके भिटाई साईं जिलना चयो त झण पियनि झंगल रहनि माना हू उतां जो जेको रंग हुजे उहो कंदा हुजनि ऐं झंग में रहंदा हुजनि हुननि खे इहा ख़बर ई न हुजे त इल्मु छा हुजे कीअं वेहबो हुजे पर हू पंहिंजी सकाफ़त उहे जेको पुराणो रंग हुजे अॼु बि उनखे खयों ईंदा हुजनि पोइ जबलनि ते रहंदा हुजनि पहाड़नि में रहंदा हुजनि ॿेलनि में रहंदा हुजनि उन्हनि जी बि वारसी करणु खपंदी हुजे पोइ कल्ह मां ईअं ॿुधाए त ॾिसंदो हुजां त उन में हमरा हिकिड़ो ॿुधाईंदो हुजे त हिकिड़ो वॾो फाउंटोग्राफर हुजे उहो जहाज ते हाणे दुनिया जा फाउंटोग्राफर बि जहाज ते सफ़र कंदा हुजनि उन्हनि खे इलाइक़नि खे भरींदा हुजनि असां वटि त ॾाहा ॾात धणी बुख ऐं बदहालीअ जे वर चढ़ियल हुजनि असां वटि जेके हुजनि ॾाहा पर हुननि वटि जेके हुजनि उहो मान हुजे हर माण्हूअ जो साइंसदान जो मान हुजे फोटोग्राफर जो मान हुजे ॾाहनि जो मान हुजे हुन ई हलंदे जहाज मां हिकिड़ो फोटो वरितो हुजे त हीअ कहिड़ी मखलूक हुजे जिन खे रुॻो मथे ते काठियुनि जा गनियूं ॿधलूं हुजनि ऐं तन ते लिबास बि काठियुनि जो ॿधल हुजे ऐं ईअं हलंदा रुॻो तीर कमान हथ में हुजनि उहो फोटो खणी हुन वरी ॿियनि टीवी वारनि खे ॿुधाइजे त अहिड़ा माण्हू हिते रहंदा हुजनि ऐं उहो जहाज खे ॾिठूं ख़ौफ़ खाई डरनि में घिड़ी विया हुजनि उहो ख़ौफ़ खाई उन में फोन कॉल हुजे हलो हेलो अस्सलाम वालेकुम बारामो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर खां दा मां गुलाम नगर खास के लिए नवाब शाह मां भली करे आयो जी अदा नवाब सावरा ख़ुशि जी चाक चङो भलो तबियतूं बहार मां महिरबानी राजवेशान ता कुछ बा खेरा अबा सभु ख़ैर लॻो पियो जे थधि खां बचो हुजी हा थधि खां बचा ॾाढो थी वियो हा वसी ॾाढो हुजे मूंखे पाण ख़्यालु हुजे त तूं अलाए थधि जो ख़्यालु रखो हुजे अलाए न हा राति प्रोग्राम ॾिठुमि तव्हांजो कल्ह जेको कयो न उहो हा राति देरि सां ॾिठो हुजे देरि सां ॾिठुमि कल्ह आयमि फोन लॻी कान अरे भणा पोइ इहो देरि सां फोन कई हुजे न हा पौणा 12 थिया मूं फोनूं कयूं कॾहिं कॾहिं माण्हूअ जो कुणो न बि निकिरंदो हुजे हा पोइ इहो प्रोग्राम ॾिठो मां राति वाह 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 माना तव्हां साईं प्रोग्राम न ॾिसो त निड्र ई न अचे अव्हांखे अव्हां वरी 3 बजे ताईं ॾिठो मां यको आख़िर ताईं इहे साईं मोहबतूं हुजनि अव्हां जूं इहे कमाल जा माण्हू इहे हुजनि जेके लाइ फरमाइश आहे हिकिड़ी हाउ बा
जंहिं दिल पीता इश्क जा जाम हथ मौजूद ठॾा मौजूद जंहिं दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मदाम बिल्कुल बिल्कुल हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद इहो अबा वाह वाह वॾी महिरबानी लख कुर्ब हे बा असांजो जेके ॾिसंदड़ हुजनि न महिराण टीवीअ जा ॾिसंदड़ हिन प्रोग्रामनि जा ॾिसंदड़ ईअं आउं दावा सां चवंदो हुजां त चवंदा हुजनि त लाहिजे त निभाइजे न त असलऊं न लाहिजे खाइजे त खाराइजे न त असलऊं न खाइजे हल लख विञाइजे लछण न विञाइजे किरोड़ विञाइजे कुर्ब न विञाइजे हल असां त कहिड़ी ॻाल्हि खे सोचूं त इहे ॾाहा तॾहिं चवंदा हुजनि त अबा लाहिजे त निभाइजे न त असलऊं न लाहिजे सो मोहबत जॾहिं अवां हिक ॿिए सां कंदा हुजो त पोइ उन में एतिराम ॾाहप उनखे हलणु उन अंदाज़ खे परखणु इहो बि ॾाहनि जो कमु हुजे इहो सिंध जे माण्हुनि जो कमाल हुजे खाइजे त खाराइजे न त असलऊं न खाइजे हल भले बुख ते हुजे पोइ हुनजे लाइ भिटाई चयो त भली बुख भरम जी सलर म वञे सान भले अव्हां जे अंदर खे कंहिं ॾिठो हुजे पर मूं जीअं ॻाल्हि कई हुजे त दुनिया जा ॾाहा जेके हुजनि उहो जहाज तां बि बीह कंहिं माण्हूअ जी तस्वीर वरिती हुजे त हीअ मखलूक कहिड़ी हुजे जेका हिते रहंदी हुजे पोइ हुन ते हुननि फिल्म बणाई हुजे हू जंग में हुननि खे ॾिसी भॼी विया हुजनि ऐं जे वरी चऊं त जहाज हीअं कया हुजनि त हुननि खणी तीर सिधा कया हुजनि जहाज ते अहिड़ा हो अणमोट त माना असांजे वेझो कोई न ईंदो हुजे पर पोइ हुननि सां हली आस्ते आस्ते के ॾींहं हूअं रहिया पोइ हुननि ॾिठो त लिबास कपिड़ो पाए इहे माण्हू रुॻो पंहिंजो कमु था कनि असांखे ॾिजाइण न आया आहिनि असां ते हमिलो करण न आया हुजनि पोइ हुननि त इशारनि सां हुननि खे ॻाल्हायूं ॻाल्हि सम्झ में न अचे पोइ हुनखे टिक टिक करे ॾिनो हुजनि उनखे पोइ उहा ॻाल्हि सम्झ में आई हुजे पोइ उन्हनि जो हुननि इहो जेको कल्चर हुजे हुननि जी रहणी करणी हुजे उहो भरियो हुजे हू चवंदो हुजनि इन में करण में असांखे 2 साल लॻा हुजनि हुननि खे रुॻो हिन ॻाल्हि खे आमादा करणु हुननि जी ॻाल्हियुनि खे ॾिसणु उहो परियां असांखे वेझो ई न अचणु ॾियनि त इहा जेका दूरबीनी खणी आया हुजनि अलाए छा हुजे हिन में हुन ते तीर सिधा कंदा हुजनि पोइ असां उते रहणु शुरू कयो हुजे असां जानवरनि खे जेको हुजे उन्हनि खे दाणो खारायूं कंहिं पखीअ खे ॾियूं उनजो वरी हू शिकार कंदा हुजनि पोइ ईअं वञी असां हुनजी ॻाल्हि सम्झा हुजूं असां वटि माण्हूअ खे सम्झण लाइ भले सदियूं गुज़री वञनि माण्हुनि खे न सम्झंदा हुजनि त को बुख ते हुजे हिन सां कहिड़ो लकाउ हुजे डाटकर हुजे त भले उनखे सम्झंदो हुजे त हीउ ग़रीब हुजे हिन सां कीअं पेश अचिणो हुजे को मज़दूर हुजे त उन सां कीअं अबा को हारी हुजे त कीअं जे अघु ॾियणो हुजे त कीअं ॾिबो हुजे उन सां ग़रीब केतिरो ख़ुशि थींदो हुजे अघु न मिलंदो हुजे त ग़रीब बुख बदहालीअ में उन ग़रीब जो बालक पढ़ी न सघंदो हुजे कीअं पढ़ंदो हुजे पर असां वटि इहा सोचे त ग़रीब जो ॿारु पढ़ी भला कहिड़ा ककारा कंदो हुजे अब इहा अव्हां जी जेका हुजे न फरमाइश इहा अव्हां जी जेका सोच हुजे इहा कंहिं कम जी न हुजे सोच उहा रखंदा हुजो त जग जान हर माण्हूअ खे छॾिणो हुजे पर माण्हू नसुलनि में का न का ॻाल्हि छॾे ज़रूरु वेंदो हुजे सो तालीम ॾियणु ॿिए खे सम्झणु ॿिए सां गॾिजी हलणु तारीख़ में उन्हनि खे रिकॉर्ड करणु इहो बि ॾाहनि माण्हुनि जो कमु हुजे हर माण्हूअ जो न हुजे ऐं चवंदा हुजनि भाई सियासत बि उहा भली जेका माण्हुनि जे हीअं में हुजे माण्हू जे अंदर में हुजे बाक़ी चवंदा हुजनि ॾाढ सां त पोइ ॾिसंदा हुजो त जंग जा माण्हू बि ड्रिजंदा हुजनि पर के माण्हू त उहे अहिड़ा हुजनि जेके जंग में बि वेठा हुजनि चवनि भाउ इन खां भला ड्रिजी छा वतन छॾींदा हुजूं छा हल भला इन खे मौत ॾिसी असां पंहिंजी बनी छॾींदा हुजूं छा मौत ॾिसी असां पंहिंजी वनी छॾींदा हुजूं छा न जिथे रहनि उते रहिया पिया हुजनि सलाम उन्हनि माण्हुनि खे हुजे उते तालीम बि पिराईंदा हुजनि जिथे उन्हनि खे सॼो ॾींहुं हुननि जी ज़िंदगी अज़ाब में हुजे पोइ बि उते तालीम पिराईंदा हुजनि कचहरी कंदा हुजनि ख़ुशियूं कंदा हुजनि 24 कलाक भले डप में हुजनि पर इन्हनि खे डपु न हुजे इन्हनि खे ख़ौफ़ न हुजे इन्हनि खे ख़बर हुजे त ज़िंदगी ॾिनल उन मालिक जी हुजे वठण वारो बि उहो हुजे पोइ असां पंहिंजे ॾेह खे छो छॾूं पंहिंजे वतन खे छो छॾूं हेफ़तनी होए वतन जिनी विसारियो सो
भिटाई साईं बि चयो त ससूअ जे रूप में चयो हुजेसि आॾ तरा छावड़ा ॾाका डूंगर खे। लतीफ़ साईं चए त कहिड़ा बि रस्ता ख़राब हुजनि, ॾुखिया हुजनि, पथरीला हुजनि, अवां सम्झो त हिते वेंदुसि त बचंदो न हुजां, पर ससूअ जे हौसले में भिटाई चए त आॾ तरा छावड़ा ॾाका डूंगर खे, ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे, हाड़ो हीणीअ खे लंघाए लतीफ़ चए। जदो हौसलो न हार, हिमत कर, इहो आड़ो जबल कुझु बि कोन हुजे, तूं पंहिंजी मंज़िल ते ज़रूरु पुॼंदी हुजे, जे मिली त मिलंदे आस, न त घोरी जान जतन तां। हल आहे भिटाई, आहे भिटाई, सिंध जा माण्हू बि अहिड़ा ई ॾाहा हुजनि। ऐं रुगो इन फोटोग्राफर जी ॻाल्हि खे न कंदो हुजां, पर असांजा माण्हू बि झंग में जेके रहंदा हुजनि, मालवंद माण्हू हुजनि, मोहबत ॾींदड़ जेके माण्हू हुजनि, जिन जो को मट सानी न हुजे, भली उन्हनि जे घर में हुजे न हुजे, पर अव्हां जी महिमान नवाज़ी अहिड़ी कंदा हुजनि, उभ पेरा बीठा हुजनि, अव्हां खे अछो लिबास पातल हुजे, हुननि लाइ माना अव्हां जहिड़ा के मुर्शद अची विया हुजे, अव्हां को वॾा माण्हू अची विया हुजो, जो हू ईअं पिया फिरंदा हुजनि त असां हिन जे पासे में न विहंदा हुजूं। हू को छानाए थो, को मानाए थो, पर मानाए था हो माण्हू हुजनि जेके अव्हां खे मान ॾींदा हुजनि। उन्हनि खे बि त कॾहिं सम्झो त इन्हनि जे तन जो ख़्यालु कजे, इन्हनि जे ॿचड़नि जो ख़्यालु करणु खपंदो हुजे, इन्हनि मालवंद माण्हुनि जो इन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो त इन सां असांजी सकाफ़त वधंदी हुजे, इन सां असांजो कल्चर वधंदो हुजे, इन सां ई मोहबत सो हलंदा हुजूं। वरी हाणे हिकिड़ो कलाम हुजे, अव्हांखे अहिड़ो ई सुहिणो हिकिड़ो कलाम ॾेखारींदा हुजूं, इनखे ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ सारी कचहरी कंदा हुजूं। राम
पर ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे रुगो मोर मोर कंदी हुजे मूं चयो असीं बि पुॼंदा हुजूं यादि कंदी हुजे हाणे तूं बि पाण खे मोर सम्झी ऐं जेको हुजे हो बूथ शरीफ़ खणो हुजे हूअं सॾ करे मूं चयो अॼु वरी लाॾो ॻाईंदे मोरड़े अला अला मोर हुजे ही ढगो हुजे मोर हुजे रामलो पहुचंदो मूं चयो रामला साहिब पुॼंदा हुजो वारो कहिड़ो ॿार कंदो हुजे मथां मोर न उॾामी वेंदो हुजे हा हा मोर छो ॾामंदा हुजनि तूं बि पाण खे असल मोर सम्झी हा न माण्हू माण्हू न जहिड़ा के मोर माण्हू सिकायो त न हुजे न हा के माण्हू मथे रखे के मोर माण्हू हुजनि ईअं बि त कोन हुजे पर मूं चयो हाणे तूं ॻाईंदी हुजी चो हाणे भला असीं बि पुॼंदा हुजूं भई छो अॼु भला इहो खणी मुंहं खे लाड़ियो हुजे लाड़ो न हुजे हिते ॾिसी झूमर हणी हुजे माण्हू सियारो लॻो पियो हुजे माण्हू थकंदो हुजे थधनि में बि सूर लॻो पियो हुजे थधि में माण्हू जो रत ॼमी पवंदो हुजे हींअर शादियूं मुरादियूं लॻियूं पियूं हुजनि सभु को घर में बसि झुमरी पियो पाईंदो हुजे लॻो पियो हुजे हर को मच ॿरंदा हुजनि जॾहिं शादी ख़तम थिए पोइ वरी ख़बर जिन खे पवंदी हुजे हलो हेलो अदा केरु करे सर खां बा छा हाल हुजे अदा ठीकु हुजो चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि सभु केरु लॻो पियो हुजे तव्हां ख़ुशि हुजो तव्हां केरु हुजे ज़रूरु ज़रूरु अव्हांखे कलाम ॿुधाईंदा हुजो रंग ॾिसंदा हुजो पहिरियों दफ़ो शामिल थिया हुजो वाह 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 इहे अव्हांजो मोहबत हुजनि ॿियो ख़ैरु हुजे ॻोठु राज बचड़ा ठीकु हुजनि हाज़िर हाज़िर मोहबतूं हुजनि इहे अव्हांजूं क़ाइमु हुजनि सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा लख थोरा अव्हांजा सो अव्हांजूं इहे दावतूं अव्हांजो इहो मान ॼण असां हमेशह सांढे रखंदा हुजूं अव्हां सलाह कई हुजे सम्झो अव्हां मान ॾेई छॾियो हुजे अव्हांजो असांखे फोन कॉल कंदा हुजो हाल अहिवाल ॾींदा हुजो असांजो हाल हर हफ़्ते वठंदा हुजो इहे ई अव्हांजा कुर्ब हुजनि माना असां तव्हांजी चाह बि पी छॾी हुजे अव्हांजी मानी बि खाई छॾी हुजे हा हिन साल जेको हुजे न काफ़ी जेके भत ॿ टे हुजनि सो इहे बाबाण जा उहे भत बि खाई आया हुजूं सो वाह जो देग जो भाई इहो भत पोइ ॿोड़ अहिड़ो थियो जो वञी छा हुजनि ख़ैरु मूं इहो बा जेको देग में इहो पाण ॻोठाणो इहो ज़रदो ठाहिनि मूंखे अहिड़ो वणे इहो जो वञी छा हुजनि हींअर वरी हेड्रो माण्हू ठाहिनि ई कोन असां पर मूंखे हेड्री ट्रासनी ॾाढी वणे एॾो वणे वरी उन में वरी किसमिस विधी हुजनि मूं माना पुराणो सम्झ ट्रासनी हुजे अहिड़ी वणे जो वरी हींअर वरी अलाए कहिड़ी ठाहिनि रग बरगियूं माण्हू तरक़ी में ई था वरी असुली गिह में ठाहींदा हुजनि हुनखे असुली गिह जो हुनखे दाग ॾियनि हा फोटो बि हुन में अचो वेंदो हुजे वरी हुन में थोरे वरी खोपरो डूंघी वरी हुन में थोरे खुशबू जेका हुजे उहा विझंदा हुजनि वाह वाह भाई घणियूं ॻाल्हियूं न आङुरियूं चटे वञ घणी ॻाल्हियूं न कंदियूं हाणे बसि ठहियो मूं थोरी ॻाल्हि कई हुजे हाणे त तूं छा थियो हुजे तोखे ओ माण्हू सॼो छा थी कयो हुजे ॻाल्हि करो तोखे छा थी कोन्हे हींअर कढ़ी ते देग लहंदी हुजे देग न लहंदी हुजे खणी तो बि वठी ईंदो हुजे चासनी माण्हू पंहिंजे घर में तयारु कंदो हुजे तोखे बि मरो हुजे खीसे मां ॾोकड़ कढण जो तोखे बि दाग ऐं फोटो ॼण ईंदो कोन हुजे पोइ हाणे त इहो जेको हुजे पुलादरी में जेको हॾो भत इहो बि मूंखे वणंदो हुजे बसि तूं पाण ईअं हुजे हॾो भत हुजे ढेर करे चासनी असां गॾु वरी थोरो इहो मिलाए खा त बसि वञी थींदा हुजनि सत खेर शादियूं त ख़ुशियूं हुजनि पर असुल वरी कम इहे बि हुजनि शादियुनि जा शादियूं बि शादियूं हुजनि हा ईअं छा बात हींअर वरी जेको हुजे हाल पोइ इहे ॿिया टिया इहे जेके माना फैशन थी वियो हुजे शादियूं माना जेके हुजनि अॻे वारियूं शादियूं हुजनि सॼी राति चाहिनि जा देगड़ा कढ़ंदा हुजनि देगियूं घर में देगड़ा हा देगूं कढ़ंदियूं हुजनि माण्हू इहो सियारे में बाहिनि ते वेठा हुजनि अधियूं भेनरूं सांग कनि पोइ लाॾा ॻाइनि हींअर त बाबा इहो जेको हुजे हलाईंदा हुजनि दॿो पोइ सॼी राति वठ सट हुजे बसि पोइ हाणे जहिड़ो शू पोइ हिन में शूअ जहिड़ा माण्हू बेड़ा हुजनि हाणे वरी फैशननि में काहे पियो हुजे हर को
हा हाणे हर को वॾो माण्हू अॻे वॾे माण्हूअ जो पंहिंजो हिसाबु ॻोठाण जो पंहिंजो कल्चर जो पंहिंजो रंग हुजे हाणे सभु को वरी कल्चर छॾे चवंदो हुजे शू कंदा हुजूं हा फैशन हा सो अब हाणे वरी मोकिलाणी जो वक़्तु अची वियो हुजे तो वक़्त कंहिंजो इंतजार न कंदो हुजे तो हमेशह जेको हुजे पंहिंजे वक़्त खे सुठो करे गुज़ारींदा हुजो पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾींदा हुजो उन्हनि खे हुनर ॾींदा हुजो अॼु का कमी कोताही थी वई हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछरु या आचर सुबुह जो 9 खां वठी 12 ताईं रामो ई राधा अवां जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजनि सो इहे सुहिणा रंग खणी अवां जे ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा हुजूं पर वेंदे वेंदे हिकिड़ो सुहिणो रंग हुजे अवां जे नज़र कंदा हुजूं ऐं असांखे दुआउनि में यादि कंदा हुजो वरी ईंदड़ हफ़्ते अवां सां गॾु हुजो धणी निगहबान हुजे बा बेड़ा पार हुजनि